सूरह फुरक़ान रुकू नंबर 6। ऐं ॿाझारिया अल्लाह जा बाना उहे आहिनि जेकी ज़मीन ते निवड़त सां घुमंदा आहिनि ऐं जॾहिं बेअकुल साणनि ॻाल्हाईंदा आहिनि तॾहिं चवंदा आहिनि त सलामत हुजो शाल। ऐं उहे जेकी पंहिंजे पालणहार खे सजदो कंदड़ ऐं क़याम कंदड़ थी रातियूं गुज़ारींदा आहिनि ऐं उहे जेकी चवंदा आहिनि त ए असांजा पालणहार असां खां दोज़ख जो अज़ाब टार। बेशक दोज़ख जो अज़ाब वॾी चटी आहे। बेशक उहो आराम करण जो हंधु ऐं रहण जो हंधु बुछड़ो आहे। ऐं उहे जॾहिं ख़र्च कंदा आहिनि तॾहिं न की अजायो ख़र्चींदा आहिनि ऐं न की तंगी कंदा आहिनि ऐं उन ॿिन्ही जे विच में पूरा हलंदा आहिनि। ऐं उहे जेकी अल्लाह साण कंहिं ॿिए माबूद खे न पूॼींदा आहिनि ऐं न की अहिड़े जीअ खे मारींदा आहिनि जंहिंजो हक़ खां सवाइ मारणु अल्लाह हराम कयो ऐं न की ज़िना कंदा आहिनि ऐं जेको उहो कमु कंदो सो सख़्तु अज़ाब लहंदो। क़यामत जे ॾींहुं उनखे ॿीणो अज़ाब कबो ऐं मंझंदि सदाईं ख़्वार रहंदो। पर जिन तौबा कई ऐं ईमान आंदो ऐं चङा कम कया से उहे आहिनि जिन जूं मदायूं अल्लाह फेराए नेकियूं कंदो ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। ऐं जेको तौबा करे ऐं चङा कम करे सो बेशक अल्लाह ॾांहुं वरी मोटे थो। ऐं उहे जेकी कूड़ी शाहिदी न ॾींदा आहिनि ऐं जॾहिं बेहूदे कम ते लंघंदा आहिनि तॾहिं चङी रीति भलारनि वांगुरु लंघंदा आहिनि। ऐं उहे जो जॾहिं खेनि संदन पालणहार जे आयतुनि सां नसीहत ॾिबी आहे त उन जे ॿुधण सां ॿोड़ा ऐं अंधा थी निकिरंदा आहिनि। ऐं उहे जेकी चवंदा आहिनि त ए असांजा पालणहार असांजे ज़ालुनि ऐं असांजे औलाद मां असांखे अखियुनि जो ठार बख़्श ऐं असांखे परहेज़गारनि जो इमाम कर। इहे उहे आहिनि जिन खे संदन सब्र सबबां वॾियूं माड़ियूं एवज़ में ॾिबियूं ऐं उन में चङी दुआ ऐं सलाम पहुचाइबुनि। मंझंदि सदाईं रहण वारा आहिनि। उहो आराम करण जो हंधु चङो ऐं रहण जो हंधु चङो आहे। ए पैगंबर खेनि चयो त जेकॾहिं अल्लाह खे अव्हांजो सॾणु न हुजे त मुंहिंजे पालणहार खे अव्हांजी का परवाह न आहे। बेशक अव्हां पैगंबरनि खे कूड़ो भायो तंहिं करे सिघो अव्हां लाइ अज़ाब लाज़िम थींदो।